जी भोतारा ॾाढे लूल खान जे ज़माने में को अहिड़ो मामलो दरपेश आयो ऐं ॾाढे लूल खान ने फ़ैसिलो कहिड़ो कयो किताब ॾिस साईं मां हींअर थो ॾिठो हींअर सिंध जे नाले वारो अदाकार शहबाज दुरानी जे सिंधी ड्रामनि समेत उर्दू पश्तो समेत मारवाड़ी ॿोलियुनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे भरपूर नालो कमायो। ही महान अदाकार सिंध खां हिकु हफ़्तो अॻु हमेशह लाइ विछड़ी वञी अब्दी आरामी थियो आहे। संदसि जी यादि में कोटड़ी डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब में सिंधी अदबी संगत शाख कोटड़ीअ पारां तेज़ियती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें सिंध जे नाले वारे अदाकारनि, फनकारनि, कहाणीकारनि, लेखकनि तोड़े मुख़्तलिफ़ शख़्सियतनि शिरकत करे अदाकार शहबाज दुरानीअ जे फ़नी कैरियर ते रोशनी विझी मुक़ररनि खेसि भरपूर लफ़्ज़नि जी भेटा ॾींदे चयो त शहबाज दुरानीअ जहिड़ो किरदारु हमेशह यादि रहंदो। दुरानी साहब सिंध जो तमामु वॾो माण्हू हो, तमामु वॾो माण्हू हो, पर पोइ वॾी ॻाल्हि त फ़क़ीर माण्हू हो। हुनजी फ़क़ीरी जेका हुई सा सदाईं ज़िंदा रहंदी ऐं हुनजी यादूं बि ज़िंदा रहंदियूं। शोबिज़ जा दोस्त प्लस ज़ाती वास्ता तहलकात दोस्तियूं निभाइण जो हुन में वॾो ॾांव हो। एक्टिंग जे लिहाज़ सां यकीन करे त आउं त पीउ ते आशिक़ हूंदो हुउसि। जेको बि ड्रामो या फिल्मूं हूंदियूं त यकीन करे उन जेको वेठो हूंदो इंतज़ार त बाबा आया फ़ोटो ॾिसां। जिन आर्ट जी दुनिया में तमामु वॾो नालो कमायो, उन में दुरानी साहब बि हिकु हुयो। असांजी ख़ुशकिस्मती जो असां दुरानी साहब सां गॾु कमु कयो। शुरू में त असां फैन हुआसीं दुरानी साहब जा, पर वरी जॾहिं अदाकार थियासीं त ख़्वाहिश थी त दुरानी साहब सां गॾु कमु कजे। दरवेश फ़क़ीर मंश, फ़नकार बहितरीन, इंसान सुठो ऐं सभिनी सां मोहबत करण वारो, नंढनि सां नंढो, वॾनि सां वॾो। छो त सीनियर एक्टर में हिन वक़्त ताईं मूं वधीक हुन सां कमु कयो। कोटड़ीअ में शहबाज दुरानीअ जी यादि में कोठायल ताज़ियती मेड़ाके में शरीक थींदड़नि अदाकारनि, लेखकनि, कहाणीकारनि ऐं मुक़ररनि खेसि सिंधी ड्रामा जो बादशाह करार ॾींदे संदसि फ़नी कैरियर ते शहबाज दुरानीअ जी ज़िंदगीअ ते किताब आणण जो ऐलान कयो वियो। कैमरामैन रहमान जमालीअ सां गॾु इस्माइल बारी जो सिंध